ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 29 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त सभई गोपियूं श्री कृष्ण भगवान जी मुरली ॿुधी सिद्ध बुद्ध विसारे अची श्री कृष्ण भगवान ॾांहुं वन में पहुतियूं, जिनखे ॾिसी श्री कृष्ण भगवान ॾाढो ख़ुशि थियो। तंहिं बाद हू पतिव्रता स्त्री ऐं स्त्री धर्म जी वॾाई सां गॾोगॾु उन जे बाग जी बि वॾाई करण लॻा। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 29 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। जा स्त्री पंहिंजे पतीअ खे परमेश्वर जे बराबरि न ॼाणी उन जी निंदा थी करे या उनखे बदलफ़्ज़ चवे थी ऐं उन जी शेवा नथी करे या ॿिए पुरुष सां प्रीत रखे थी, तंहिंखे लोक निंदा जो डपु रही मन घुरियल फल कॾहिं बि नथो मिले। मरण खां पोइ नरक में वञी दुख भोगे थी। जहिड़ो मां परियां तव्हां जी भक्ति ऐं प्रीत करण में ख़ुशि हुअसि, तहिड़ो हिते अचण सां ख़ुशि न आहियां, छो त राति जो हिते अचण में अव्हां जे घर वारा परेशान थींदा। सभई ब्रिजवासी मूंखे ऐं तव्हां खे बदनाम कंदा। भला जेके के अव्हां कयो सो चङो कयो। हींअर तव्हां साही राति ऐं वन में जमुना जी शोभा ॾिसी चुकियूं। हाणे घर वञी पंहिंजे पंहिंजे पतीअ जी शेवा ऐं टेल प्रेम सां करियो, जंहिंमें तव्हां जो भलो थींदो। सभई चयो जय श्री हरि। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा, इहा ॻाल्हि ज्ञान भरी ॿुधी सभु ब्रिज बालाऊं सोच में पइजी कंध हेठि करे थधा थधा साह खणी उन्हनि सां मटी खोटण लॻियूं। माठ करे तस्वीर वांगिया विरह में ॿुॾी वेयूं ऐं अखियुनि मां लुड़कनि जे वहण सबबि सुरमू ऐं कजल अखियुनि जो वही गिलनि ते अची पयनि। पहिरियां ई ख़ुशीअ खां जो मोह ॻाढ़ो हो सो हाणे पीलो थी वयनि। उन्हनि में जेका ब्रिजबाला तमामु सियाणी हुई, सा विरह जी आग में जली हीअं चवण लॻी, हे श्याम सुंदर, तूं वॾो ठग आहीं, जो पहिरीं तो मुरली वॼाए सभिनी जा नाला वठी पाण वटि घुरायो ऐं ओचितो ही ज्ञान ध्यान तन मन सां जो तुंहिंजी मुहिणी मूरत ऐं बंसीअ जे आवाज़ चोरायो। हींअर तूं कठोरताईअ सां वेद ऐं शास्त्र सम्झाए असांजो प्राण वठणु घुरीं थो। हे मोहन प्यारा, जीअं तो राति जो असांखे कोठियो आहे, तीअं असांजी इच्छा बि पूरी कर। असां वेद ऐं शास्त्र जी मर्यादा ऐं लोक जी लॼ ऐं कुल परिवार जी प्रीत खे त्यागे तुंहिंजे चरणनि जो ध्यानु, जिन चरणनि जो ध्यानु वॾा वॾा देवता ऐं रखेश्वर कनि था, तिन में प्रीत लॻाई आहे। सभई चयो जय श्री हरि।
असां आदि पुरुष खे छॾे अहिड़ो धर्म न सिखियूं आहियूं जो संसारी माया ॼार में फासी ख़राब थियूं। संसार जी माया में फाथल रहण सां कंहिंजो बि भलो नथो थिए। असांजो मन तुंहिंजे प्रेम में फासी वियो आहे, तंहिं करे गृहस्थीअ जे कम में मन नथो लॻे। तुंहिंजा चरण छॾे हिकिड़ो बि क़दम असांखे वञणु ॾाढो मुश्किल आहे। एतिरो परियां घर कीअं वञूं? सभई चयो जय श्री हरि। हे महाप्रभु, असां अबलाऊं ऐं अनाथ कुझु बि कूड़ ऐं कपट न ॼाणी तोखे पंहिंजो पति मन वाचना ऐं कर्मना सां ॼाणूं थियूं। तुंहिंजे मुश्किल सभिनी बिर्ज बालाइन खे मोए वरितो आहे। ॿी वरी तुंहिंजी मददगार मुरली अहिड़ी मिठी आहे जंहिंजो आवाज़ ॿुधंदे ई असांजो चित जाइ नथो रहे। तुंहिंजे चरणनि जी प्रीत रखंदड़ पंहिंजे कुल ऐं परिवार जो प्रेम छॾे लोक जी निंदा जो डपु नथो रखे। तंहिं सां तूं बि प्रीत थो रखीं, पर हींअर इहा ॻाल्हि असांखे कूड़ी सम्झण में अचे थी, छो त असां तुंहिंजे प्रेम में हिन वक़्तु जंगल में डोरी आहियूं ऐं तूं असांखे पाण वटां लोधी थो। ईअं बि चवंदा आहिनि त हिकिड़े मन जो हाल ॿियो माण्हू जंहिं सां उहो प्रीत कंदो आहे सो ॼाणंदो आहे। इहो चवण तो ईअं ठाहियो आहे न त असांजी प्रीत जे दर्द जो जेकर ख़्यालु न करी, तंहिंखां सवाइ वेद ऐं शास्त्र मूजिबि जेसिताईं तुंहिंजी चाहना वारो संसारी माया खां पंहिंजो मन आज़ादु नथो करे, तेसिताईं उन जो तो वटि पहुचणु ॾाढो कठिन आहे। ऐं उन शास्त्र खे कूड़ो करे असांजे गुरण ते बि असां सां प्रीत नथो रखी त असांजो मन जो तो चोरायो आहे सो वराए ॾे, न त असांखे पंहिंजियूं बानियूं बणाए जे ज़ाहिर तूं असांखे छॾींदे त उन में असांजो को बि वस कोन्हे, पर हृदय में जो तुंहिंजो वासो अठ ई पहर रहे थो, उतां भॼी केॾां वेंदे? सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 29 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।